नाज़रीन तव्हांखे आगाह कंदासीं सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम बि मुतासिर थियो आहे। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि। कराची मां कराक्रम एक्सप्रेस ऐं कराची एक्सप्रेस मंज़िल लाइ रवानो न थी सघियूं आहिनि। पाकिस्तान एक्सप्रेस, तेज़काम एक्सप्रेस ऐं अवाम एक्सप्रेस जा मुसाफ़िर बि सख़्त परेशान आहिनि। ख़ैरपुर, नवाबशाह ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम बि मुतासिर थियो आहे। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि। कराची मां कराक्रम एक्सप्रेस ऐं कराची एक्सप्रेस मंज़िल लाइ रवानो थी न सघियूं आहिनि। पाकिस्तान एक्सप्रेस, तेज़काम एक्सप्रेस ऐं अवाम एक्सप्रेस जा मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। ख़ैरपुर, नवाबशाह ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम बि मुतासिर थियो आहे। पाकिस्तान एक्सप्रेस, तेज़काम एक्सप्रेस ऐं अवाम एक्सप्रेस जा मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। ख़ैरपुर, नवाबशाह ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम बि मुतासिर थियो आहे। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि। कराची मां कराक्रम एक्सप्रेस ऐं कराची एक्सप्रेस मंज़िल लाइ रवानो थी न सघियूं आहिनि। एक्सप्रेस मंज़िल लाइ रवानो थी न सघियूं आहिनि। पाकिस्तान एक्सप्रेस, तेज़काम एक्सप्रेस ऐं अवाम एक्सप्रेस जा मुसाफ़िर बि सख़्त परेशान आहिनि। ख़ैरपुर, नवाबशाह ऐं ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। आगाह कई पिया अवांखे सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम मुतासिर थियो आहे। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि। पाकिस्तान एक्सप्रेस, तेज़काम एक्सप्रेस ऐं अवाम एक्सप्रेस जा बि मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। ख़ैरपुर, नवाबशाह ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। ख़ैरपुर, नवाबशाह ॿिनि शहरनि में रेलवे ट्रैक बरसाती पाणी में ॿुॾल हुजण सबब ट्रेन सर्विस मुअतल आहे। सिंध में तबाही मचाईंदड़ बरसात सबब रेलवे निज़ाम बि मुतासिर थियो आहे। ट्रेन सर्विस मुअतल आहे, मुसाफ़िर परेशान आहिनि।